ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। कराची के सफूरा फलकनाज़ अपार्टमेंट भरिसां छुरियूं हणी नौजवान क़तल, एक ॼणो ज़ख़्मी थी पिया। मक़तूल नौजवान की सुञाणप सरफराज़ पुट मोहम्मद कोडल तौर कई वई आहे। मक़तूल जो लाश ज़ख़्मी के अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अवांखे आगाह कयूं पिया कराची के सफूरा फलकनाज़ अपार्टमेंट भरिसां एक छुरियूं हणी नौजवान जो क़तल कयो वियो आहे, एक ॼणो ज़ख़्मी थी वियो आहे। मक़तूल नौजवान की सुञाणप सरफराज़ पुट मोहम्मद कोडल तौर कई वई आहे। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी के अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। कराची के सफूरा फलकनाज़ अपार्टमेंट भरिसां छुरियूं हणी नौजवान क़तल थियो आहे, हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी के अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया कराची सफूरा फलकनाज़ अपार्टमेंट भरिसां छुरियूं हणी नौजवान क़तल, हिकु ॼणो ज़ख़्मी थी वियो। मक़तूल नौजवान की सुञाणप सरफराज़ पुट मोहम्मद कोडल तौर कई वई आहे। अवांखे आगाह कयूं पिया मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी के अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। कराची जो ब्यूरो चीफ अब्दुल्ला सोलंकी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अब्दुल्ला, आगाह कजो इन हवाले सां। जी बिल्कुल, सफूरा फलकनाज़ अपार्टमेंट के वेझो छुरियुनि जी वार सां एक नौजवान जो लाश मिलियो, जॾहिं त छिपाए मुरल ज़रिए उनखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। उन हवाले सां जेको लाश सुञाणप कई आहे सिचो सचल ॿुधायो आहे सरफराज़ अहमद वलद मोहम्मद कोडल जेको शहजादकोट जो ॿुधायो पियो वञे, जंहिंजी उमिरि 23 साल आहे, जॾहिं त नेक मोहम्मद उर्फ वलद मीर अवल उमिरि 36 साल ॿुधाई पई वञे, जेको पठान सुजुकी ड्राइवर हुयो। जॾहिं त सिचो ॿुधायो आहे त क़तल थियल सरफराज़ अलासिफ खां सुजुकी किराए ते जेको सचल तक लॻ ॻोठ शर ॻोठ पहुतो हुयो, जिते पाण में दंद चक थिया। उन ते मामिलो थियण खां पोइ सरफराज़ छुरियुनि सां वार कयो, सुजुकी ड्राइवर ज़ख़्मी थियो ऐं मज़ामत कई, जंहिं ते सरफराज़ खे सीने में छुरी लॻी आहे ऐं पहुती वियो आहे। जॾहिं त एसएचओ जी पिणु ॿुधायो आहे सरफराज़ जे किरण खां पोइ सुजुकी ड्राइवर नेक मोहम्मद पठान फरार थियण जी कोशिशि कई, जंहिंजी पाड़ेसरनि जेके पकड़े करे पुलिस हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त ॿिए पासे जेको पाड़ेसरनि जेको अखियुनि ॾिठनि शाहिदनि ॿुधायो आहे त सुजुकी ड्राइवर हिन लाश खे हिते पिटो करण आयो, जंहिं खां पोइ उहो फरार थियण जी कोशिशि करे पियो, त जंहिंखे शही पकड़े वरितो आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾिनो।